मिल्लत जाफरिया जे सरबराह अल्लामा साजिद नकवी चयो आहे त दहशतगर्दी जे वाक़ियनि में गैर मुल्की न पर मुल्की हथ मुलविस आहिनि। मुल्क में शिया सुन्नी फसाद नाले का बि शइ नाहे। ॿाहिरियूं क़ुवतूं फ़िरके वाराणे फसाद कराइण चाहिनि थियूं। शहदाद कोट में शहीदनि जे वरसी जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अल्लामा साजिद नकवी चयो त वज़ीर आज़म खे अपील जो हक़ आहे। आइन में गुंजाइश आहे त खेसि मौक़ो ॾिनो वञे। मुल्क में बिजली न हुजण बराबर आहे पर उन बावजूद भी बिजली जा अगर रोज़ानो वधाया पिया वञनि। उन चयो त मुल्क अंदर को भी आपघाती हमलो थिए थो त उन लाइ रुगो फतवा ॾिनी वेंदी आहे। आपघाती हमले आवरनि जूं मुल्क में फैक्ट्रियूं आहिनि जिन खे ख़त्म करण लाइ के भी कदम न खया विया आहिनि। अल्लामा साजिद नकवी चयो त मुल्क जो अवाम गुर्बत जे बदतरीन दौर मां गुज़रे पियो पर हुकूमत मुल्की खजानो ऐं वसीला अलाए किथे ख़र्च करे रही आहे।